नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त पेट्रोल जी शयुनि जी क़ीमतनि में वाह जी समरी रद्द करे छॾी। ओघरा पेट्रोल जी क़ीमत में 14 रुपया 7 पैसा इज़ाफ़े जी सिफ़ारिश कई। ओघरा हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में 13 रुपया 61 पैसा वाह जी तजवीज़ ॾिनी। ओघरा लाइट डीज़ल जी क़ीमत में 7 रुपया 43 पैसा वाह जी सिफ़ारिश ॾिनी, जंहिंखे वज़ीर आज़म इमरान ख़ान रद्द करे छॾियो। इन मौक़े ते वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त आऊं अवाम ते वधीक बोझ नथो रखी सघां। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त पेट्रोल जी शयुनि जी क़ीमतनि में वाह जी समरी रद्द करे छॾी। ओघरा पेट्रोल जी क़ीमत में 14 रुपया 7 पैसा इज़ाफ़े जी सिफ़ारिश कई। ओघरा हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में 13 रुपया 61 पैसा वाह जी तजवीज़ ॾिनी। ओघरा लाइट डीज़ल जी क़ीमत में 7 रुपया 43 पैसा वाह जी सिफ़ारिश ॾिनी, जंहिंखे वज़ीर आज़म इमरान ख़ान रद्द करे छॾियो। इन मौक़े ते वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त आऊं अवाम ते वधीक बोझ नथो रखी सघां।